नाज़रीन, हैदराबाद में सिंधी ॿोलीअ में लिखियल ॿारनि जो अदब, नवां लाड़ा ऐं जदीद दौर जूं घुरिजूं जे उनवान तहत 2 ॾींहनि जी क़ौमी कॉन्फ्रेंस पुॼाणीअ ते पहुती। अदीबनि ऐं स्कॉलरनि ॿारनि जो अलॻि इदारो क़ाइमु करण जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां पेश आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकी जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, हैदराबाद में सिंधी लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां ॿारनि जी आलमी कॉन्फ्रेंस अॼु ॿारनि जो आलमी ॾींहुं आहे, ॿारनि जे हक़नि जो आलमी ॾींहुं आहे। त उन ॾिहाड़े ते हे कॉन्फ्रेंस 2 ॾींहनि जी कोठाई वई। गुज़िरियल ॾींहुं मकाला पढ़िया विया ऐं अॼु 2 सेशन टे थी रहिया आहिनि ऐं उन में नामियारा मुल्क जा जेके ॿारनि जा अदीब आहिनि उहे मकाला पढ़ी रहिया आहिनि। अचो त हिननि खां मालूम कयूं था त हीअ ॿारणे अदब जी जेका कॉन्फ्रेंस आहे उहा कहिड़े नमूने सां थी रही आहे, हुन जा इंतज़ाम कहिड़े नमूने सां आहिनि। हाणे जेसि ताईं तालुक़ु आहे ॿारनि जे अदब जे हैसियत ऐं उनजे उन मां मुतमिन थियण जो, त हैसियत त हाणे ॿारनि जे अदब जी तमामु घणी थिए थी। उहा एतिरी अहम आहे जेतिरी असीं साहु खणूं था, मानी खाऊं था ऐं इहे सभई शयूं जेके ज़रूरियात ज़िंदगीअ में अचनि थियूं, उन्हनि जे ऐं ॿारनि जो अदब बि जेको आहे एतिरी अहमियत रखे थो। पर बदकिस्मतीअ सां असीं इनफ़रादी तौर ते ऐं इज्तमाही तौर ते ॿारनि जे अदब जे लाइ या ॿारनि जे लाइ मजमूई तौर ते को ख़ासि कमु करण में कामयाबु न विया आहियूं। असां उन्हनि सभिनी माण्हुनि खे गॾु कयो आहे जिन जो कंहिं न कंहिं रीति सिंधी ॿोलीअ में ॿारनि जे अदब में को कंट्रीब्यूशन आहे, का देन आहे। उन्हनि शाइरी कई आहे, कहाणियूं लिखियूं आहिनि, ॿारनि जो साइंसी अदब लिखियो आहे। त जीअं असां कंहिं रीति मौजूदा दौर में जेको ॿारनि जे अदब में हिकिड़ो नओं बहरान या नओं चैलेंज उनखे दरपेश आहे, उन मां निकिरण जी कोशिशि करे सघूं। नवाणा केतिरी जिदत आहे, केतिरी साइंस एंड टेक्नोलॉजी खां मदद वरिती थी वञे, मौज़ू असांजा इहे ई आहिनि। मोट ॾाढी सुठी मिली आहे, ख़ासि तौर ते स्कूल्स जेके आहिनि, प्राइवेट स्कूल्स आहिनि, उन सां गॾु गवर्नमेंट स्कूल्स जा जेके टीचर्स असां वटि हींअर आया आहिनि ॿार वठी, ऐं उन्हनि जो टेबलोस बि हुया। पोइ गुज़िरियल ॾींहुं तव्हां ॾिठो ऐं उन्हनि जे गीत वग़ैरह बि उन्हनि जा इनाम बि थिया। त ॿारनि जो जी जेको हिसो हुयो उहो तमामु घणो भरपूर नज़र आयो। असल में नए दौर जूं नयूं चैलेंजिस आहिनि, नयूं तक़ाज़ाऊं आहिनि, नयूं घुरिजूं आहिनि। इंटरनेट जो दौरु आहे, जदीद टेक्नोलॉजी जो दौरु आहे। रिवायती ॿाराणो अदब हाणे तब्दील थी वियो आहे। हाणे हुनजा फार्म तब्दील पिया थियनि। रिसालनि जी जॻह ते ग्रुप थी विया आहिनि, सोशल मीडिया जा तंज़ीमनि जी जॻह ते व्हाट्सएप ग्रुप थी विया आहिनि। त इहो जेको जदीद दौर जूं जेके घुरिजूं आहिनि, असांजी सिंधी ॿोली असांजो ॿारनि जो अदब उनखे केतिरो उन सां सलाहड़िजे थो, ही कॉन्फ्रेंस असल में करण जो मक़सदु इहो हो। जी नाज़रीन, सिंधी ॿोलीअ में लिखियल ॿारनि जे अदब, नवां लाड़ा, मौज़ू ऐं जदीद दौर जूं घुरिजूं जे तहत ही 2 ॾींहनि जी क़ौमी कॉन्फ्रेंस थी आहे। ऐं इन 2 ॾींहनि जी क़ौमी कॉन्फ्रेंस में न सिर्फ़ु सिंध पर पूरे मुल्क जा जेके आहिनि स्कॉलर इन में शरीक थिया आहिनि, तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि त हिन ॿारणे अदब लाइ अलॻि हिकिड़ो शोबो क़ाइमु कयो वञे। ऐं हिते जेके स्कॉलरनि तजवीज़ूं ॾिनियूं उन्हनि तजवीज़ुनि में इहो चयो वियो आहे त हिन ॿारनि जे अदब जे लाइ हिकिड़ो अलॻि शोबो क़ाइमु कयो वञे, जंहिंसां ॿारनि जे अदब खे वधीक हथी ॾेई सघिजे। कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु गुलाम मुस्तफ़ा सोलंकी, SS न्यूज़, हैदराबाद।